नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडो गुलाम हैदर में खबर ॾींदा हलूं त मातली चانڈيا पाड़े जी नौजवान नारी जो بدين वासी नौजवान सां प्यार जो परणो ज़िंदगين खे जान जो खतरो प्रेमी जोड़ो टंडो गुलाम हैदर नेशनल प्रेस क्लब पहुची तहफ़ुज़ जे अपील कंदे जॾहिं त मातली चانڈيا पाड़े जे रवासन 20 सालनि जी इकरा समो بدين जे नौजवान राशिद अली चांडियो सां हैदराबाद कोर्ट में प्यार जो परणो करे छॾियो आहे। इन सिलसिले में प्रेमी जोड़े साफ़िन आॾो दाईंदे चयो त पंहिंजी रज़ा ख़ुशी सां हैदराबाद जी कोर्ट सगोरी में शादी कई है, जंहिं बाद असांजा माइट मूंखे मुंहिंजे मुड़ुसु राशिद अली चांडियो खे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हिननि चयो त धमकियुनि ख़िलाफ़ सख़्तु परेशान आहियूं। प्रेमी जोड़े IG सिंध DIG हैदराबाद ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कयो त असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे जीअं दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारण खां बची सघूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो